ताज़ा तरीन तवां सां रिपोर्ट शेयर कंदा हलूं त डिगड़ी जुडो रोड टंडो जानमुम जे दे 202 भरिसां तेज़ रफ़्तार सां वेंदड़ ॿिनि कारनि जो एक्सीडेंट थी पियो। हिकु मेराण कार ऐं किरोला कार, जंहिंमें जुनैद आरआई वल्द शाहिद आरआई, अहसन आरआई ऐं मोहम्मद वल्द इरशाद आरआई ॾाढा ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल हॉस्पिटल मीरपुर ख़ासि मुंतक़िल कयो वियो आहे। ताज़ा तरीन तवां सां न्यूज़ शेयर कंदा हलूं। डिगड़ी जुडो रोड टंडो जानमुम जे भरिसां दे 202 भरिसां तेज़ रफ़्तार सां वेंदड़ ॿिनि कारनि जो एक्सीडेंट थी पियो। हिकु मेराण कार ऐं किरोला कार, जंहिंमें जुनैद आरआई वल्द शाहिद आरआई, अहसन आरआई ऐं मोहम्मद वल्द इरशाद आरआई ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल हॉस्पिटल मीरपुर ख़ासि मुंतक़िल कयो।